जेकबाबाद के टेक्निकल कॉलेज में बेनज़ीर इनकम सपोर्ट के पैसनि मां पुलिस एजेंट माफिया ऐं डिवाइस इंचार्ज की मिली भगत सां 2000 खां 3000 ताईं कटौती जारी है। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील, तफ़सीलन खां आगाह कजो। जेका जी अव्हांखे ॿुधायां त टेक्निकल कॉलेज में एजेंट माफिया जेके आहिनि उहे छा करनि था, जंहिंमें बेनज़ीर इनकम सपोर्ट जा जेके पैसा हिन वक़्तु जेके हलनि पिया, जंहिंमें जेके आहिनि त एजेंट माफिया डिवाइस होल्डर जेके इंचार्ज आहिनि उहे जेके आहिनि त पाण में मिली करे सिर्फ़ु जेके आहिनि त एजेंटनि जा जेके कार्ड आहिनि डिवाइस होल्डर इंचार्ज जेके आहिनि त उन्हनि जा जेके आहिनि त पास करनि था। जेके बकायूं जेके औरतां आहिनि उहे सॼो ॾींहुं जेका आहे त निटण उस में जेका आहे त ॿी लाइन में जेके आहिनि त ख़ाली जेके आहिनि त वापसि जेके आहिनि त मोटी वञनि थियूं, जंहिंमें जेके आहिनि सिर्फ़ु एजेंटनि जा जेके कार्ड आहिनि उहे डिवाइस होल्डर जेके इंचार्ज आहिनि उन्हनि जा सिर्फ़ु कार्ड जेके आहिनि त पास करनि था। उन्हनि जेको आहे त फ़ी एजेंट ते जेको आहे त उन्हनि पंहिंजी मंथली जेका आहे त मुक़ररु करे छॾी आहे। जेको शाम जो टाइम जेको आहे त एजेंट माफिया जेके डिवाइस होल्डर जेके इंचार्ज आहिनि उन्हनि खां जेको आहे शाम जो जेको आहे त हिसाब किताब वठनि था। बक़ाया जेके औरतूं जेके अचनि थियूं उन्हनि जा जेके आहिनि त कार्ड जेके आहिनि त डिवाइस जेके होल्डर इंचार्ज आहिनि उन्हनि जा कार्ड नथा वठनि। सिर्फ़ु जेके आहिनि त एजेंट जेके आहिनि त उन्हनि जा जेके आहिनि त कार्ड येस करनि था। बक़ाया जेके आहिनि त औरतूं जेके आहिनि त उहे ग़रीब जेके आहिनि त सॼो ॾींहुं लाइन में बीही करे जेको आहे मुंझारे जो शिकार थी वञे। मेहरबानी जमील, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो।